अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे लर्निंग मैनेजमेंट सिस्टम जे अंदरि भलीकार। दोस्तों, पाण अॼु माइक्रोसॉफ्ट वर्ड में पेज ओरिएंटेशन जे बारे में पढ़ंदासीं। पेज ओरिएंटेशन छा आहे? अचो त पाण सबक़ की तरफ़ हलूं था। दोस्तों, माइक्रोसॉफ्ट वर्ड जे अंदरि पेज लेआउट मेन्यू में ओरिएंटेशन जो ऑप्शन मौजूदु आहे। ओरिएंटेशन जो मतिलबु आहे पेज खे लैंडस्केप में रखिजे या पोर्ट्रेल में। पोर्ट्रेल जो मतिलबु आहे, पोर्ट्रेट जो मतिलबु आहे त पेज जेको आहे सिधो हुजे, ऐं लैंडस्केप जो मतिलबु आहे पेज पासीरो हुजे। तव्हांखे जेकॾहिं मिसाल तौर ते पासीरो पेज में ते लिखी करे कमु करिणो आहे, प्रिंटर में पासीरो पेज प्रिंट करिणो आहे, त तव्हां प्रिंटर में पेज पासीरो न रखंदव, पेज तव्हां प्रिंटर में सिधो ई रखंदव। पर तव्हां माइक्रोसॉफ्ट वर्ड जे अंदरि पेज जी ओरिएंटेशन जेका आहे उहा चेंज कंदव। उहा हिते वञी करे तव्हां लैंडस्केप ते क्लिक कंदव, तव्हां ॾिठो त पेज जो जेको आहे लैंडस्केप में थी वियो, ट्रिगो थी वियो। तव्हां हिते हुन ते लैंडस्केप में वञी करे कमु कंदव, ऐं जॾहिं प्रिंट ॾींदव त प्रिंटर में तव्हां पेज सिधो ई रखंदव। पर जॾहिं उहो प्रिंट थी वेंदो त उहो प्रिंट लैंडस्केप में थी वेंदो। दोस्तों, तव्हां पेज खे ओरिएंटेशन सिखी वरिती, पेज खे लैंडस्केप करणु सिखी वरितो। हाणे अॻिले सबक़ में पाण पेज जी साइज़ जे बारे में पढ़ंदासीं।